ईद जो कुछ में सुनो तींदू ना कर मिठाई में कंजूसी तो करे। हां गप्पा ॾिसो था बाबा इमरान खान जी हुकूमत आहे इमरान खान जी मिठाई जो भी हिसाब थींदो आहे बताइए समझो पर इमरान खान जी हुकूमत आहे तो हाणे ये ही थींदो न ईदते लटो वतो न कपड़ो वतो माई ईदते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम गुलन भाई खुश ईद मुबारक हो जता आज भाई भाई मुबारक हो जन गोश्त बहुत ईद रोजा जो ता गोश्त मुबारक हो जे खुश आयो सर तवा के ईद मुबारक हो जे मुबारक और मुबारक तवा चो था सर तवा लटो वतो न की कपड़ो वतो कपड़ा तो स्पेशल पातल था सर स्पेशल पातल न है असल में अशक जे हिसाब सां असां हिकिड़ो सॉन्ग तयारु कयो आहे न को लटो वतो न कपिड़ो वतो हिन ईद ते सम्झियो। अच्छा असां उहो सॉन्ग चऊं था सॉन्ग त लटो वतो न कपिड़ो वतो केरु नथो वठे दुनिया में ॾिसी त हर को वठंदो कपिड़ो कहिड़ी ॻाल्हि आहे त आशिक जे लाइ मरी पिया आहिनि सम्झी वई। अच्छा हा तव्हां ॿुधायो लटा वटा वठा आहिनि ये सर लटा पातल आहिनि हा इश्क विश्क कयो था नथा कई ईद ते काथे काथे विया हो इहो छा चयो सर इश्क इश्क जी ॻाल्हि तड़ियल आहे तव्हां सर तव्हां गुलन भाई असांजे लाइ सयूं बि तयारु थियूं ईद जो तव्हां चओ था न हे नाश्तो आयो आहे अरे इमरान आंदियूं आहिनि इमरान आंदियूं असांजे लाइ सयूं आहिनि पर मिठाई कोन अथनि मिठाई बि अची वेंदी मिठाई बि अचे खाओ खाओ मिठाई त खणी आ न मिठाई खणी आ न मिठाई सही पे समझी आ भाई संजय पैसा न्यू ता है छन पैसा ये छन पैसा है छन संगत पैसा वठदो आ ता पाण ॾिसो था हे पैसा ॾेर भाई मिठाई ये ॾिसो ॾार असां गुलू गोदा से हां हे मिठाई जा हिते रखो सही है मिठाई दे ॿियो ॿुधा गुलण खैरियत आज मज़े में मां मिठाई खणी करता जेसताणी विवर्स के ॾिसो पता भरी वञन विवर्स दे वन विवर्स सरे दही जी मिठाई चाहिए हम नहीं महंगा पाड़े तो महंगा पा हेडो मचो सही होएगा फ्री चो मिठाई खत्म थी आखिरी अरे मिठाई सही फ्री चो ता खाओ भाई ता के खाने वाला तो खाओ हेडो अचो लगे तो गुलन भाई ता के सही ईद जो न खाने यार मां के मिठाई खा तमाम दोस्तों से गुजारिश है कि अगर जो मेरा प्रोग्राम कहते मेरी तरफ से ईद मुबारक और ये सैया मुबारक जो मेरे साथ शेयर करना चाहता है खाना चाहता है जो मेरे व्यूअर्स हैं यूट्यूब चैनल के जो देखने वाले तो बिस्मिल्लाह एंजॉय लालू अंग खाएंगे ॿियो ॿुधायो गुलन ईद में मज़ो आयो न तव्हांखे ईद ने हले थी हा हा 11:30 थिया किथे वियो किथे न वियो असां कर वियासीं पानी बाकी मोकलाइयो मत या नेरो दे मां कम या अरे 2 मिनट खाई के मानी घरे वनी अब बात करो आता पा नेरो अरे ईद जो कुछ में सुनो तींदू ना कर मिठाई में कंजूसी तो करे हां गप्पा ॾिसो था बाबा इमरान खान जी हुकूमत आहे इमरान खान जी मिठाई जो भी हिसाब थींदो आहे बताइए समझो सर इमरान खान जी हुकूमत आहे तो हाणे ये ही थींदो न सर गुलन भाई असां के इजाज़त दीजो असां जे वेवर जो घणो टाइम वतो आहे असां ने सयूं खाऊं बस ऐं संगत भी पांजा सयूं पचाए पाण खाए और हिकड़ी गाल बुधी छड़ियो हे असां जो वीडियो ॾिसो हाजी के लाइक कयो ज्यादा कर सजा दोस्त जेका आयो जी वाली मराद हिकड़ो मिनट जेका वेठा आयो खास करके आशिक जान मलिक अख्तियार अलीगुल मलाब सुमरो वही दकरो आशिक नवाज ये जेका भी आयो ये मेहरबानी कयो हाजी के कामयाब कयो ईद वाले जाने ये वीडियो हाजी कामयाब कयो हाजी पाकिस्तान हाजी नंबर 1 जिंदाबाद पाकिस्तान जिंदाबाद